Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. सिलसिला मोहब्बतुन जा सिलसिला मोहब्बतुन जा ज़ैनब मां वञा पियो देर पई थिए ठीकु आहे हा बेटा ऐं इहो किरण अञा तयारु कोन थी आहे चइजंसि त रक्षे वक्षे में अचे ठीकु आहे वञी रोज़ीअ जी कयां ॾिसांसि थी जेकॾहिं तयार थी वई आहे त पोइ छॾींदो वञीसि वरी न त कावड़जी वेंदी पोइ इन छोकिरीअ सां केरु मोह ॾींदो ख़बर न अथई हिननि जे अंगलनि जी। अम्मा मूंखे ॿधी किरण सां थी गॾाई मां कॾहिं बाबा या तव्हां सां कावड़ कई आहे? न धीअ तूं त अहिड़ी कोन्हे पर तो वारी भेण तो बि हज़ारी। त पोइ अम्मा मूंखे अधी किरण सां छो थी रलाई? चङो हाणे वञी ॾिसीसि न सभु गाॾियूं स्टाफ थियनि सुबुह साण वञी का रोज़ी जी कयूं न त सॼो ॾींहुं सुकणो थो पवे। वञासि तोखां बि 10 मिंट सब्र कोन थींदो आहे बस रुगो वारो हुजई। वञ पुट माणे सां सुबुह साण मथो हणण माना खकर में खड़ो हणण मुंह ई पटे थी वञे। बस बाबा अम्मा बि छा करे अधी किरण बि तयार थी वठे न। अम्मा एडो भलो म्यूजिक हुयो छो बंद कई? पिणे ॿाहिरि बीठो तुंहिंजो इंतजार तो करे ऐं हिते तूं बीठी म्यूजिक थी ॿुधी कुझु शर्म करे। अम्मा बाबा खे सदाई तकड़ हूंदी आहे मूं त अञा मेकअप बि सही कोन कयो आहे। हा अञा ताईं तुंहिंजो मेकअप बि पूरो कोन थियो आहे। अम्मा मेकअप त कयो आहे पर अलाए मैच थिए पियो अलाए न त मां पंहिंजे ज़हन खे फ्रेश करण जे लाइ म्यूजिक पे ॿुधां। तूं ज़ोर आहे धीअ हाणे छड़ खणी न पचर खे पिणे गाड़ी का हलियो वेंदो तूं खणे रक्षा ते हली वञजाए। अम्मा बाबा खे थोड़ो इंतजार कराए मां जल्दी तैयार थी अचां थी रक्षे में मूंखे एलर्जी थींदी आहे। किरण ही कपड़ा मूंखे सुठा कोन था लॻंदी ही तूं कहिड़ा कपड़ा पाता आहिनि? अम्मा पैंट शर्ट आहे हा शर्ट थोड़ी टाइट आहे सुठा न पिया लॻनि छा? सुठा हुजनि या न पर दी हेतिरा लुंडा कपड़ा। अम्मा इहो फैशन आहे अॼु जो फैशन। लुंडा कपड़ा पाइण फैशन आहे इहो फैशन न दिया पर बेहयाई आहे। अम्मा तो मुंहिंजो मूड ई ख़राब करे छॾियो डायरेक्टर चयो त अॼु मॉडलिंग करणी आहे इन जे लाइ मां पैंट शर्ट पातम। चङो जल्दी तैयार थी ॿाहिरि अच पिणे न त हलियो वेंदो मां हलां थी जल्दी आ। छा थियो अञा तयारु कोन थी आहे किरण? तयार आ बस अचे थी तूं रुगो वञी गाड़ी त तयार कर। वञा थो बीठो आहियां गाड़ी ते चइजंसि जल्दी अचे ठीकु आहे? हा अचे थी। अदी त तूं ॼाणे फिल्म जी हीरोइन थी लगी। किरण तोखे साड़ तो थे या वाकई मुंहिंजी तारीफ़ थी करी? न अदी मूंखे साड़ छो थींदो मां वाकई में दिल जी ॻाल्हि थी कयां तव्हां मामूल जे मुताबिक ॾाढा चेंज था लॻो। हाणे तूं वञ कॾहिं खां पिणे दरवाज़े ते इंतजार थो करे देर थी थिएसि हुनखे। ओके अचु पुट वे चङो अम्मा मां हाणे क्लिनिक तो हलां मुंहिंजा पेशेंट्स इंतज़ार में हूंदा ठीकु आहे अम्मा? ठीकु आहे पुट भले वञ पर जल्दी अचण जी कजो राति जो एॾी देरि छो कंदो आहीं यार? बाबा क्लिनिक ते पेशेंट्स वधी था वञनि इन जे करे थोरी देरि थी वेंदी आहे। ऐं असां ॿई तुंहिंजे इंतज़ार में दरवाज़े में दीदू विझी वेठा हूंदा आहियूं पुट जल्दी ईंदो कर। ओ मुंहिंजी प्यारी अम्मा तुंहिंजे पुट सां गॾोगॾु आउं हिकु डॉक्टर बि आहियां पेशेंट्स मूं ॾे हिकु उमेद सां ईंदा आहिनि त असां डॉक्टर ॾे वेंदासीं त ठीकु थी वेंदासीं पोइ इन जे करे मूंखे थोरो टाइम लॻी थो वञे आईंदा कोशिशि कंदुसि त जल्दी अचां। अबरार पुट तूं घर खां ॿाहिरि हूंदो आहीं न असांजी अखियुनि में निंड ई न हूंदी आहे
जल्दी ईंदो कर पुट। हाज़ुर अम्मा हाज़ुर। मां आईंदा कोशिश कंदुसि त देरि करे न अचां। हाणे ठीकु आहे, मां वञा, मूंखे इजाज़त आहे। हा बाबा, जल्दी अचण जी कोशिशि कजां, जे न त पेरनि मंझि अहिड़ा ज़ंजीर हणंदोसांइ जो घर में कुकुड़ थी वेंदे, जीअं तुंहिंजी माउ मूंखे पंहिंजो मुरीद करे छॾियो आहे। हा हा इब्रार जा पी, तोखे त ॼण मां क़ैद करे रखियो आहे। अलाह रखई अलाह। ठीकु आहे बाबा, ठीकु आहे, हाणे मां हलां थो। अलाह जी अमान में बाबा, जाॾे पेर ताॾे ख़ैर, फी अमान अल्लाह। वरी छा थियो इब्रार जी माउ, छाते बूट सुॼायो अथई? वरी कहिड़ी अरबा ख़ता थी आहे मूंखां? अरबा ख़ता त मूं कई आहे न, तोखे क़ैद करे, ईअं न? तूं सदाई इब्रार जे मुंहं ते मूं ते ठठोलियूं कंदो आहीं। सफ़ा का चरी आई कलसूम, मिड़ई मज़ाक कराई मां, तूं वरी खणी मुंहुं सुॼायो आहे। बाक़ी अबरार पुट जे साम्हूं मूंसां ईअं मज़ाक न कंदो कर। चरी मिड़ई इब्रार खे खिलाइण जे लाइ तोसां इहो ड्रामो कयुमि। इब्रार जे बिना खिलण जे ईअं क्लिनिक ते हलियो वञे हा त हुनजो सॼो ॾींहुं ख़राबु गुज़रिया। इन करे मिड़ई थोरी मखोल कई मां, जीअं खिलंदो घर मां निकिरे। हुनजो खिलण असांजे लाइ केॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। माई अमीना ॾाढा मेकअप कई पलंग ते चढ़ी वेठी आहीं। किचन सॼो थावन में किनो लॻो पिया, उहे धोई नथी। छा इन ॿिनि कमनि जे लाइ मां तोखे नौकराणी रखे ॾियां? मासी, जेकॾहिं थांव मेरा आहिनि त तूं बि हिन घर जी भातियाणी आहीं। अॼु थांव तूं ई धोई वठ। जेकॾहिं अॼु तो कमु कयो त लही कोन वेंदी आहे। ॾिसो त माई, हाणे मां घर जो कमकार कयां ऐं तूं पलंग ते चढ़ी वेही रहो। शर्म कर कुझु। मुंहिंजो शर्म न पुण मासी, मां तुंहिंजी नौकरियाणी न आहियां। घर जो सॼो कमकार मां थी कयां। तूं वेले ते ॿ मानी खाई थी। मासी, घर जो कमकार कुझु तूं बि कर त मानी हिलाल थे। चवी छा थी? तोखे हाणे मां घर जो कमकार करे ॾियां, इहो सवाल ई पैदा कोन थो थिए। इहो तूं यादि रख त तुंहिंजे एवज़ में मां पंहिंजी धीअ ॾिनी आहे। मां बि निधणकी न आहियां जो सॼो ॾींहुं वेही घर जा फर्श मटियां। कहिड़े मूंखे नांग खाधो जो तोखे मां पंहिंजी नुंहुं करे वठी आयसि हिन घर में। मुंहिंजा बि नसीब फिटा जो हिन घर में आयसि। तो जहिड़ी ससु सां मूंखे निभाइणो थो पए। एतिरी आकड़ कर जेतिरी ठही सघई माई। छा थियो आहे? छाते वरी तव्हां ॿिनी अची घर मथे ते खयो आहे? पुट हीअ तुंहिंजी ज़ाल आहे न, हिनखे अलाह मथो हणायो आहे ऐं हिनखे सम्झाई तूं बि त कोन थो न। ड्राकण खां मुड़े कोन थी। मूंखे ॿुधाईंदव साईं त छाते अची पाड़ो खिलायो अथव? तुंहिंजी मां मूंखे हिन घर में रहण कोन ॾींदी। जॾहिं ॾिस त मूं ते आई थी रहे ॼण मां हिन घर जी नौकराणी हुजां। आखिर थियो छा आहे? कहिड़ी ॻाल्हि जे करे धमक रहियो अथव? अमीना, अम्मा तुंहिंजी मासी आहे। मासीअ खे माउ वारो दर्जो ॾिबो आहे। छा कयो अथमांसि? मासी सदाई मूंसां नौकरनि वारो बर्ताव कंदी आहे। अमीना, जेकॾहिं अम्मा तोखे कुझु चए थी तूं ई खणी बर्दाश्त कर। हू वॾी आहे, माउ आहे असांजी। तूं बि पंहिंजे माउ जे पारां थो पई, ॼण मां त तुंहिंजी कुझु बि न आहियां। अमीना, तूं मुंहिंजी ज़ाल आहीं। मूंखे तुंहिंजो अहसासु आहे, पर आउं अम्मा खे छा कयां? कुझु गुज़री आहे, कुझु गुज़री वेंदी। तूं अम्मा खे रंजाए पंहिंजी ऐं मुंहिंजी क़यामत कारी न कर। छा लाइ पई पिटूं खणी? हा, तुंहिंजी माउ भले मूंखे बुरो भलो चए, मां माठ करे वेही रहंदसि, बसि न। अमीर साहब, ये कहिड़े क़िस्म जी छोकिरी आहे जो हिन वक़्त ताईं कोन पहुती आहे? मॉडल आहे या का मुल्क जी सरमाएदार जो एॾो वॾो इंतज़ार थी कराए? साबिर साहब, किरण नालो अथसि, तमामु ख़ूबसूरत छोकिरी आहे। ये सोना माण्हू त इंतज़ार कराईंदा आहिनि। फीमेल मॉडल में त नखरा हूंदा आहिनि अमीर साहब, पर हीअ वरी सभिनी खां वधीक नखरा थी करे। एतिरो इंतज़ार हिन टाइम ताईं मुंहिंजी गाॾियुनि जी शूट बि थी वञे। हा साबिर साहब, हाणे देरि कोन थींदी, बसि किरण अचण वारी हूंदी। हेलो, किथे आहियो किरण? असां तव्हांजे इंतज़ार में ठाऊं। मां पहुची वई आहियां।
पर सोचम त तव्हां खां पुछां तव्हां साॻी जाइ ते आहियो या किथे ॿिए हंधि आहियो? न असां साॻे ई शोरूम ते वेठा आहियूं। पहिरियां हिते शूट कंदासीं, पोइ ॿिए हंधि हलंदासीं। मां पहुची वई आहियां आमिर साहब। बस ईअं सम्झो त गाड़ी जे शोरूम जे ॿाहिरां ई बीठी आहियां। अचो असां तव्हांजे इंतज़ार में वेठा आहियूं। ओके सर, अल्लाह हाफ़िज़। अचां थी मां। सर हाणे देरि न थींदी, बस किरण पहुचण वारी आहे। ठीकु आहे अमीर साहब, ॾिसूं त सही इहा कहिड़ी छोकिरी आहे सुबुह खां वठी एॾो इंतज़ार करायो अथसि। आई एम सॉरी सर, थोड़ी लेट थी वियसि। ओके किरण, ओके, नो प्रॉब्लम। किरण चोरी ही आहे, तव्हां गाॾीअ में वेहंदो, असां तव्हांजा फोटो शूट कंदासीं। हिन छोकिरीअ मां त अड़जी विया आहियूं। अध रात अचे थी आहे, पर हिन जो को अतो पतो ई न आहे। अम्मा तव्हां परेशान छो था थियो? अधी रुगो अॼु ई त देरि कोन कई आहे। हुनजो त रोज़ानो अचण जो इहो ई टाइम हूंदो आहे। कॾहिं अधी सिज बीठे घर पहुती आहे। कॾहिं सुधरंदी किरण? इरम, इन जो इहो मॉडलिंग जो शौक़ अञा कॾहिं पूरो थींदो? अम्मा पहिरियां पाण ई इजाज़त ॾिनव किरण खे, हाणे पाण ई हुनजे शौक़ मां अड़जी विया आहियो। पर धीअ, अञा ताईं घर कोन आई आहे। इहो बि को शौक़ आहे जो अञा ताईं घर न आई आहे। वते थी घर छॾे रुलंदी, पिणे ईंदो त कावड़ कंदो। अम्मा बाबा अधीअ मां घणो मुतमइन आहे, इन करे त सुबुह जो पाण अधीअ खे वठी वेंदो आहे। पिणे में छा करे धीअ, अलाह पुट जो औलाद असांखे ॾिनो कोन, हिन जे करे तव्हांजा अंगल पूरा कंदो आहे ऐं तव्हां ॿिन्हिनि सां तमामु घणो प्यार कंदो आहे। अम्मा बाबा खे त रुगो अधी किरण प्यारी आहे। हू त कॾहिं बि बाबा सां का फरमाइश कोन्हे कई त बाबा खे का तकलीफ़ ॾे ऐं बाबा असांजी उहा फरमाइश पूरी करे। ईअं न चओ धीअ, औलाद त सभु बराबरि हूंदी आहे। हिकिड़ी धीअ मिठी ऐं ॿी धीअ कोड़ी, ईअं न ई हूंदो। कोड़ी भले न हुजा अम्मा, पर अधीअ जेतिरी मिठी बि त न आहियां न। हिरम धीअ, अॼु की तूं कहिड़ियूं ॻाल्हियूं थी करे? रत जो रंग त साॻियो हूंदो आहे। जहिड़ो रत तुंहिंजे रगुनि में आहे, तहिड़ो रत किरण जे रगुनि में आहे। तव्हां ॿई मुंहिंजे लाइ बराबरि आहियो। अम्मा मूं त तव्हां सां मज़ाक पे कई। अहिड़ी मज़ाक नाहे कबी धीअ, जंहिंमें माउ पीउ जी शफ़क़त खे निशानो बणायो वञे। सॉरी अम्मा, आइंदा अहिड़ी ॻाल्हि पंहिंजी ज़बान ते कोन आणींदसि। कॾहिं बि इहो दिलि में न सोचिजे त तोखे असां किरण खां घटि था भायूं। तूं ऐं किरण त मुंहिंजी साॼी ऐं खाॿी अख आहियो। इहा त मूंखे बि पका आहे अम्मा, पर तूं अधी किरण सां कावड़ियल हुई, इन करे तव्हांजो मूड चेंज करण जे लाइ अहिड़ी ॻाल्हि कया। पर ख़बर कोन हुई अम्मा त तव्हां मुंहिंजी ॻाल्हि खे एतिरी गहराईअ में वठी वेंदो जो तव्हांजी अखियुनि में पाणी अची वेंदो। छा कयां, माउ आहियां, औलाद जी वातां अहिड़ियूं ॻाल्हियूं मुंहिंजे मन खे जोरे थी हुजनि। अम्मा अधी किरण अची वई, तूं इन जे लाइ परेशान पई थिए न? किथे हुई एतिरो टाइम किरण? हिकु टाइम आहे घर अचण जो? अम्मा तव्हांखे ॿुधायो त हुयमि, हिकु कमर्शियल जी शूट हुई, उन में देरि थी वई। दिलि त चवे थी त तुंहिंजी हाणे ई शादी कराए छॾियां, पोइ ॾिसां त एतिरो टाइम घर खां ॿाहिरि कीअं थी घुमी। डॉक्टर इब्रार एतिरो घुमण तोखे कोन छॾींदो।
हाणे इहो घुमण फिरण वारो शेड्यूल पंहिंजो सोड़ो करे छॾ। अम्मा मूंखे शादी जी एतिरी तकड़ कोन्हे, तव्हां पहिरीं इरम जी शादी करायो। छो छो वॾी त तूं आई, हीरा तुंहिंजी शादी थींदी सौट इब्रार सां, त तुंहिंजी मंगणी थी हला हुन सां। सही त चवे थी किरण, सॼी उमिरि तोखे इब्रार असांजे घर त कोन छॾींदो न, शादी त पहिरियां तुंहिंजी थींदी न। अम्मा मूंखे शादी करणी ई न आहे। छो? मुंहिंजी किरण खे कुझु न चवंदी कर, अञा नंढड़ी आहे। ॾिस न बाबा, अम्मा छा थी चए, ॼण मां अम्मा ते बार हुजां। न न, मुंहिंजी धीउ असां ते बार न आहे। आईंदे तूं किरण खे ईअं न चइजांइ। तो किरण खे मथे ते चाढ़ियो आहे गुलाब। भली मुंहिंजे मथे ते चढ़ियल हुजनि, तोखे छो तो साड़ वठे? सड़ा कोन थी, समझायांसि थी त घर देर सां न ईंदी करे। बाबा अॼु कमु घणो हुयो, उन जे करे देर थी वई, ऐं अम्मा हरू भरू नाराज़ थी थिए। ॾिस न, मुंहिंजी धीउ कम सां हुई तॾहिं त देर सां आई आहे न। अॻिते तूं जल्दी ईंदी कर घर। ज़ैनब तूं कावड़ न कंदी कर। बाबा तूं वञी फ्रेश थी। ओके बाबा। गुलाब एतिरो प्यार न ॾे धी खे। ज़ैनब इहे धीअरूं आहिनि मुंहिंजे जीअण जो सहारो। इन्हनि खे ॾिसी त मां जीअंदो आहियां, छो त मुंहिंजे जीअण जो मक़सदु ही मुंहिंजूं धीअरूं त आहिनि। शेख साहब में सोनो छा पहुची वियो आहे न? अदा हींअर ई कराची मुंहिंजी ॻाल्हि थी आहे, चयो अथई त दोहरी जी घाड़ अञा रहियल आहे। सुभाणे ताईं शेख साहब खे इंशाल्लाह सोन मिली वेंदो। हुनखे टाइम सां सोन मिलणु घुरिजे, छाकाणि त उहो असांजो पुराणो कस्टमर आहे, नाराज़ न थियणु घुरिजे। हा जावेद तूं छा थो करे? अदा राशिद गाह ॾिनो आहे, उन्ही खे उजर थो कयां। अदा गाह बि शेख साहब खे मोकिलियो आहे उजर कराइण जे लाइ। ठीकु आहे, गाह खे चङे नमूने सां उजर। अदा सुठो उजर कयो आहे, असल में ही ॾिसो नओं पियो लॻे। यार जावेद ही ॾिस, हिन जो ही पुतलो हितां अञा टुटल आहे, इन खे बि बटाका हणी सिधो करे छॾ। ई वठ छॾ। जी अदा ॻह उजर करे इन्ही खे टाको हणी छॾियुसि। हा राशिद मां थोरो कम सां थो वञा, जेकॾहिं शेख साहब जो फोन अचई त हुनखे सम्झाए छॾिजांइ, सुभाणे समूरा गाह मिली वेंदी। सही आहे? ठीकु आहे अदा, वरी बि कराची वारी पार्टी खे तव्हां फोन करे छॾियो। मूंखे हाणे घर जो कमु कोन थो पुॼे पियो। अम्मा त तव्हांखे कमु करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? कम वारी का 2-4 वारी मासी ॾिसी वठो, तव्हां तकलीफ़ छो था कयो अम्मा? न पुट न, मूंखे घर जे कम जे लाइ नौकराणी कोन घुर्जे। आबिद सम्झाए न इब्रार पुट खे। तुंहिंजी ॻाल्हि त सम्झणी पवंदी। छा ॻाल्हि आहे बाबा? अॼु अम्मा ऐं बाबा मिली करे अहिड़ियूं ॻाल्हियूं था कयो जेके मुंहिंजी सम्झ खां ॿाहिरि आहिनि। ख़ैर त आहे? पुट तो वारी मां थी चवे त हाणे हिन घर में नूंहुं अचे। पर अम्मा मूंखे शादीअ जी का तकड़ कोन्हे का। पुट असां तुंहिंजे हथनि ते मेहंदी ऐं मुंहं ते मोड़ ॾिसण था चाहियूं। पुट हा बाबला, तूं रुगो हा कर त अॼु ई गुलाब जे घर वञी शादीअ जी तारीख़ तय था करे अचूं। ठीकु आहे बाबा, पर शादीअ जी एतिरी तकड़ छो? अञा त काफ़ी सारी उमिरि पई आहे। पुट इब्राहिम, असांजी ज़िंदगी जी सभ खां वॾी हसरत इहा आहे कि असां तुंहिंजूं ख़ुशियूं ॾिसूं। हाणे त यार बेसब्री थी पई आहे, इहो चक थो थिए त इहे हसरतूं दिलि में सांडियूं हलिया न वेंदियूं। अलाह ख़ैर कंदो बाबा, अहिड़ियूं ॻाल्हियूं छो था कयो? पर पुट तूं शादी करणु छो नथो चाहीं? ख़ूबसूरत भी आहीं, जवान भी आहीं मुंहिंजा बच्चा। इहा ॻाल्हि न आहे अम्मा, मां पंहिंजो पाण खे अञा शादीअ जे क़ाबिल कोन थो सम्झां जो शादीअ जो भार खणी सघां। ऐं ॿियो त अम्मा हिन घर जो भार बि त मुंहिंजे कुलनि ते ई आहे न। छो पुट
सभु कुझु त आहे असांजे घर में। हूअं बि तुंहिंजी मङे जी धारी कोन्हे, सो ट्राए किरन तुंहिंजी। पुट धारिया त कोन आहियूं, हूअं बि अधो गुलाब तोखे घणो पसंदि कंदो आहे। अमा मां राति क्लिनिक तां मोटी अचां त हिन शादीअ जे मामले ते ॻाल्हाईंदासीं। बाबा क्लिनिक ते देरि पई थिए, हाणे मां हलां थो। आबिद राति इब्रार खे शादीअ जे लाइ राज़ी करणो आहे ज़रूर, हिन जो हाणे को बि बहानो न ॿुधबो। ॾाढी सुहिणी छोकिरी आहे, जेको हुनखे ॾिसंदो न ॾिसंदो रहिजी वेंदो। अहिड़ी हुस्न जी देवी मुंहिंजी ज़िंदगीअ में त कॾहिं कोन आई आहे। इन त ॼण मूंखे पाण वटि क़ैद करे छॾियो आहे, ॼण त दिमाग़ जे सोचण ते पहिरो लॻी वियो आहे। किरण किरण, मां तुंहिंजे पेरनि में दौलत जा ढेर लॻाए छॾींदुसि ऐं तोखे हर हाल में पंहिंजो कंदुसि, हर हाल में। इंतजार में बीठा आहियो छा? हा, बाबा सां गॾु टैक्सी में वञणो पियो, पर ग़लती मुंहिंजी आहे। बाबा खे ॿुधायो न ई बाबा निकिरी वियो। हाणे इंतजार में बीठी आहियां, का टैक्सी बि नथी अचे। त पोइ ठीकु आहे, मां तो तव्हांखे तव्हांजी मंज़िल ताईं ड्रॉप ॾियां। अचो वेहो त पाण हलूं। न न, तव्हां भली वञो, तकलीफ़ न कयो, मां टैक्सी में वेंदसि। न न, इन में का तकलीफ़ जी ॻाल्हि न आहे। अचो तव्हां वेहो, मां तव्हांखे ड्रॉप ॾेई पोइ क्लिनिक हलियो थो वञां। अचो वेहो न, सोचियो छा पिया। ऐं ॿियो त अॼु घर ॾे अम्मा ऐं बाबा तव्हांजी ऐं मुंहिंजी शादीअ जे बारे में ॻाल्हियूं पिया कनि। ओ, त इहा ॻाल्हि ॿुधाइण जे लाइ तव्हां मूंखे ड्रॉप पे कयो? न न, इहा ॻाल्हि न आहे। असल में ॻाल्हि तव्हां ऐं मुंहिंजी शादीअ जी हुई, इन जे करे सोचियमि तव्हां सां शेयर करे वठां। सॉरी, फिलहाल मूंखे शादी जी काई बि तकड़ न आहे। न न, तकड़ त मूंखे बि न आहे, पर अम्मा ऐं बाबा वारनि खे केरु सम्झाए। किरण, मां बि हाणे चाहियां थो त शादी थियणु घुरिजे पंहिंजी, छो जो चवंदा आहिनि त शादी ज़िंदगीअ जो ॿियो नालो आहे। मां तव्हां सां हिन ॻाल्हि ते एग्री न कंदसि, छो त इंसान जी ज़िंदगी जीअण जा ॿिया बि खोड़ सारा रंग आहिनि। रुगो शादी खे इंसान ज़िंदगी न सम्झे, आज़ाद ज़िंदगी गुज़ारण जो मज़ो ई पंहिंजो आहे। इहो त मां बि सम्झां थो किरण, पर अम्मा ऐं बाबा वारनि खे केरु सम्झाए। अम्मा ऐं बाबा वारा त हिकु ॿिनि ॾींहंनि में तव्हांखे वनवाह में वेहण लाइ तव्हांजे घर अची रहिया आहिनि। न न, एतिरी जल्दी मां त शादी न कंदसि। पर छो किरण, आखिर तुंहिंजो शादीअ खां इनकार छो आहे? पाण ॿई सोट आहियूं, नंढपण जी मंगणी थियल आहे, हिक ॿिए सां मोहबत करियूं पिया, पोइ शादीअ खां इनकार छो? मां तुंहिंजी ज़ाल आहियां, ये धारण माण्हुनि वांगे मेणा छो थो ॾी? कॾहिं त दिल जे छांवरे में विहार। पारस, हिकु ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾ। जेतिरो छांवरो तुंहिंजो भाउ माजिद ऐं मासी मुंहिंजी भेण अमीना ते कंदा, ओतिरे पाछोले जी उम्मीद रख, सम्झी? कहिड़े ॾुख ॾिनो आहे अदे ऐं अम्मा तुंहिंजी भेण खे, जो तुंहिंजे साह ते एतिरी सोड़ थी आहे। हाणे कोन थो पियो, ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। तूं एवज़े में आयल आहीं, जेतिरी तकलीफ़ मुंहिंजी भेण खे ईंदी, उन खां ॾहूं ते तकलीफ़ तोखे ॾींदुसि। मतां सम्झी त मुंहिंजी भेण निधड़की आहे। करे हिकिड़ो भरे ॿियो, इहा कार मूंसां न कर मासात। 10 साल थिया आहिनि, सुख जी घड़ीअ लाइ सिकायो अथई मुंहिंजी रूह खे, कॾहिं सुठो बोल ॿोली। ततल ऋण सम्झी घर पंहिंजे लाइ। जेकॾहिं मुंहिंजी भेण उते ख़ुशि न हूंदी त हिते ख़ुशियूं तूं बि माणे कोन सघंदी आहीं। चवंदा आहिनि त मासात मिठी ज़ात, पर तूं त मासात
रूह वांगे कोड़ो आहीं। मिठाण जी त ज़री बि तो में कोन्हे। तुंहिंजी माउ मुंहिंजी भेण जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। पंहिंजी माउ जो उगाछल ज़हर तोखे बि पीअणो पवंदो। भली वह जा वटा पीआर मासात हिकु ॾींहुं मरी वेंदी साए ऐं पोइ मुंहिंजी लाश ते पार न कढजांइ। रोई मुंहिंजो आंगूठो तो जहिड़ी निभागी ज़ाल मोई चङी आहे। मां निभागी न आहियां। निभागी नहीं तो बाक़ी सदोरी आहीं। 10 साल थी विया आहिनि पंहिंजी शादी खे, अञा ताईं तोखे को ॿार नथो थिए। इहा आहे तुंहिंजी सदोरा आहे। इहा त अल्लाह जी मर्ज़ी आहे मासात। मुंहिंजी छाती भी औलाद जे दर्द जे लाइ ॾुखे थी। मुझे वस त नाहे जो तू मूंखे निभागी तो सॾी। निभागी खे निभागी चइबो आहे। जॾहिं खां तोसां शादी थी आहे त हिन घर जूं ख़ुशियूं रुसी वयूं आहिनि। इमरान, तुंहिंजो किरोध भी त आहे न, रुगो मूं ते ॾोह छो थो ॾीं? पारस, पंहिंजे निभा खे ॾिसी नथी, इहा मुंहिंजी ग़लती आहे। हाणे तुंहिंजी ज़बान हद खां वधंदी थी वञे। माठ कर, न त इहा ज़बान काकड़े मां कढी वठंदो सां। हट परे। मेरो थियो मन जो शीशो, रिश्तन में थी व्या फासला। मेरो थियो मन जो शीशो, रिश्तन में थी व्या फासला। दर्द कथाऊं जिंदगी मोहब्बत जा बण्या सिलसिला। सिलसिला मोहब्बतुन जा, सिलसिला मोहब्बतुन जा। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुन जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।